سورة الشعراء. بسم الله الرحمن الرحيم. تلك آيات الكتاب المبين. لعلك باخع نفسك ألا يكونوا مؤمنين. إن نشأ ننزل عليهم من السماء آية فظلت أعناقهم لها خاضعين. وما يأتيهم من ذكر من الرحمن محدث إلا كانوا عنه معرضين. فقد كذبوا فسيأتيهم أنباء ما كانوا به يستهزئون. اللہ बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। तासीम मीम। हे पधरे किताब जूं आयतूं आहिनि। मतां तूं पाण खे हिन सबबां घुटे मारींदड़ थिए त काफ़िर मुसलमान नथा थियनि। जेकॾहिं असीं घुरूं त आसमान खां मथुनि का अहिड़ी निशानी नाज़िल करियूं जंहिंजे आॾो संदुनि गर्दनूं झुकी पवनि। ऐं बाज़ारे अल्लाह खां काई नई नसीहत वटि न ईंदी आहे जो खांउसि मुंहुं मोड़ींदड़ नाहिनि। ऐं बेशक कूड़ो भाए चुका, तंहिं करे सिघोई वटुनि उहे ख़बरूं ईंदियूं जिन सां उहे ठठोलियूं कंदा हुआ। أَوَلَمْ يَرَوْا إِلَى الْأَرْضِ كَمْ أَنبَتْنَا فِيهَا مِنْ كُلِّ زَوْجٍ كَرِيمٍ. إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَةً وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُؤْمِنِينَ. وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ. ज़मीन ॾांहुं न ॾिठो अथनि छा त मुंहिंजिस हर कंहिं जिन्स जा केतिरा ई सुठा ओभड़ ॼमायासूं। बेशक उन में निशानी आहे ऐं मंझाउन घणा मञण वारा नाहिनि। ऐं बेशक तुंहिंजो पालणहार ई ग़ालिब महरबान आहे। وَإِذْ نَادَى رَبُّكَ مُوسَى أَنِ ائْتِ الْقَوْمَ الظَّالِمِينَ قَوْمَ فِرْعَوْنَ أَلَا يَتَّقُونَ قَالَ رَبِّ إِنِّي أَخَافُ أَن يُكَذِّبُونِ. وَيَضِيقُ صَدْرِي وَلَا يَنطَلِقُ لِسَانِي فَأَرْسِلْ إِلَى هَارُونَ وَلَهُمْ عَلَيَّ ذَنبٌ فَأَخَافُ أَن يَقْتُلُونِ. قَالَ كَلَّا فَاذْهَبَا بِآيَاتِنَا إِنَّا مَعَكُمْ مُسْتَمِعُونَ. فَأْتِيَا فِرْعَوْنَ فَقُولَا إِنَّا رَسُولُ رَبِّ الْعَالَمِينَ.
أن أرسل معنا بني إسرائيل ऐं जॾहिं तुंहिंजे पालणहार मूसा खे सॾियो त ज़ालिमनि जी क़ौम ॾांहुं वञ जा फ़िरौन जी क़ौम आहे खां पुछ त परहेज़गारी न कंदा छा। मूसा चयो त ए मुंहिंजा पालणहार बेशक आऊं डिॼां थो त मतां मूंखे कूड़ो भाईं ऐं मुंहिंजो सीनो तंग थींदो आहे ऐं मुंहिंजी ज़बान बि पूरी न उथलंदी आहे। तंहिं करे हारून ॾांहुं पैगुंबरीअ जो हुकुम मोकल ऐं उन्हनि जो मूं ते ॾोह बि आहे। तंहिं करे डिॼां थो त मतां मूंखे मारे छॾीन। अल्लाह फरमायो त ईअं थियणो नाहे। पोइ मुंहिंजनि निशानियुनि सां ॿई ॼणा वञो बेशक असीं अव्हां सां गॾु ॿुधंदड़ आहियूं। तंहिं करे फ़िरौन वटि वञो ऐं चओसि त बेशक असीं जहाननि जे पालणहार जा हिन पैगाम सां मोकिलियल आहियूं त बनी इसराईल खे असां साण मोकल। قال ألم نربك فينا وليدا ولبثت فينا من عمرك سنين وفعلت فعلتك التي فعلت وأنت من الكافرين قال فعلتها إذا وأنا من الضالين ففررت منكم لما خفتكم فوهب لي ربي حكما وجعلني من المرسلين وتلك نعمة تمنها علي أن عبدت بني إسرائيل قال فرعون وما رب العالمين قال رب السماوات والأرض وما بينهما إن كنتم موقنين قال لمن حوله ألا تستمعون قال ربكم ورب آبائكم الأولين قال إن رسولكم الذي أرسل إليكم لمجنون قال رب المشرق والمغرب وما بينهما إن كنتم تعقلون قال لئن اتخذت إلها غيري لأجعلنك من المسجونين قال أولو جئتك بشيء مبين قال فأت به إن كنت من الصادقين فألقى عصاه فإذا هي ثعبان مبين ونزع يده فإذا هي بيضاء للناظرين फ़िरौन चयो त तोखे पंहिंजनि भातियुनि में नंढड़ो करे न पालियो होसूं छा ऐं पंहिंजी उमिरि जा केतिराई वरहि असां में गुज़ारी ऐं तो पंहिंजो उहो कमु कयो जो तूं करे चुकें ऐं तूं बेशुक्रनि मां आहीं। मूसा चयो त जंहिं महिल उहो कमु कयो हुअमि
तंहिं महिल आऊं बेसमझन मां हुअसि। पोइ जंहिं महिल अव्हां जे ईज़ा खां ॾिनुसि तंहिं महिल अव्हां खां भॻुसि। पोइ मुंहिंजे पालणहार मूंखे सियाणप बख़्शी ऐं मूंखे पैगुंबरनि मां कयाईं। ऐं इहो उहो अहसान आहे छा जंहिंजो मूं ते थोरो रखीं थो त बनी इसराइलनि खे बानू करे वरितो अथई। फिरौन चयो त जहाननि जो पालींदड़ छा खे चइबो आहे? मूसा चयो त आसमाननि ऐं ज़मीन जो ऐं जेकी संदन विच में आहे तंहिंजो पालणहार आहे, जेकॾहिं अमीं वेसाह रखंदा आहियो। फिरौन पंहिंजे आस पास वारनि खे चयो त अमीं नथा ॿुधो छा? मूसा चयो त उहो अव्हां जो पालणहार ऐं अव्हां जे अबनि ॾाॾनि जो पालणहार आहे। फिरौन चयो त अव्हां जो पैगुंबर जेको अव्हां ॾांहुं मोकिलियो वियो आहे सो बेशक चरियो आहे। मूसा चयो त ओभर ऐं ओलह ऐं जेकी उन्हनि ॿिन्ही जे विच में आहे तंहिंजो बि पालणहार आहे। जेकॾहिं अमीं सम्झ रखंदा आहियो त इहा सम्झाणी बस आहे। फिरौन चयो त जेकॾहिं मूंखां सवाइ को ॿियो ख़ुदा वरितई त ज़रूर तोखे कैदियुनि मां कंदुसि। मूसा चयो त जेतोणीक तो वटि पधरी शइ आणियां त बि क़ैद कंदे छा? फिरौन चयो त जेकॾहिं तूं सचनि मां आहीं त उहा आण। पोइ पंहिंजी लठ उछलियाई त उहा उमालिक पधरो वासींग नांग थी पई ऐं पंहिंजो हथ कढियाई त ओचितो उहो ॾिसंदड़नि लाइ चमकंदड़ थी पियो। قال للملأ حوله إن هذا لساحر عليم يريد أن يخرجكم من أرضكم بسحره فماذا تأمرون قالوا أرجه وأخاه وابعث في المدائن حاشرين يأتوك بكل سحار عليم فجمع السحرة لميقات يوم معلوم وقيل للناس هل أنتم مجتمعون لعلنا نتبع السحرة إن كانوا هم الغالبين فلما جاء السحرة قالوا لفرعون أئن لنا لأجرا إن كنا نحن الغالبين قال نعم وإنكم إذا لمن المقربين قال لهم موسى ألقوا ما أنتم ملقون فألقوا حبالهم وعصيهم وقالوا بعزة فرعون إنا لنحن الغالبون فألقى موسى عصاه فإذا هي تلقف ما يأفكون فألقي السحرة ساجدين قالوا آمنا برب العالمين رب موسى وهارون قال آمنتم له قبل أن آذن لكم إنه لكبيركم الذي علمكم السحر فلسوف تعلمون
لأقطعن أيديكم وأرجلكم من خلاف ولأصلبنكم أجمعين قالوا لا ضير إنا إلى ربنا منقلبون إنا نطمع أن يغفر لنا ربنا خطايانا أن كنا أول المؤمنين फिरऔन पंहिंजनि आस पास वारनि सरदारनि खे चयो त बेशक ही शख्स दाना जादूगर आहे हू अव्हां खे अव्हां जे मुल्क मां पंहिंजे जादूअ सां लोधण घुरे थो पोइ मूंखे हाणे छा था हुकुम करियो चयाऊं त खेसि ऐं संस भाउ खे तरसाए ऐं शहरनि में कोठींदड़ खे मोकिल त सभु कंहिं ॼाणंदड़ वॾे जादूगर खे तो वटि आणी पोइ हिकु ॾींहुं ठहरायल जे अंजाम ते जादूगर गॾु कया विया ऐं माण्हुनि खे चयो वियो त अव्हीं बि गॾु थियण वारा आहियो छा जेकॾहिं उहे जादूगर ग़ालिब थिया त मन असीं उन्हनि जा ताबेदार थियूं पोइ जंहिं महिल जादूगर आया तंहिं महिल फिरऔन खे चयाऊं त जेकॾहिं असीं ॾाढा थियूं त असां लाइ को इनाम आहे या न फिरऔन चयो त हाओ ऐं बेशक अव्हीं उन महल मुंहिंजनि वेझनि मां थींदो खेनि मूसा चयो त जेकी अव्हीं उछलण वारा आहियो सो उछलियो पोइ हिननि पंहिंजा रसा ऐं पंहिंजूं लठियूं उछलियूं ऐं चयाऊं त फिरऔन जी इज़त जो कसम आहे त बेशक असीं ई ग़ालिब थींदासूं पोइ मूसा पंहिंजी लठ उछली त उहा उते जो उते जेको सांग बणाईंदा विया सो ॻिहंदे वई पोइ जादूगर सजदो कंदड़ थी निविया चयाऊं त जहाननि जे पालनहार ते ईमान आंदोसूं जो मूसा ऐं हारून जो पालनहार आहे फिरऔन चयो त उन खां अॻु जो अव्हां खे मोकल ॾियां अव्हां मूसा ते छो ईमान आंदो बेशक उहो अव्हां जो वॾो आहे जंहिं अव्हां खे जादू सेखारियो पोइ सिघो ॼाणंदव अव्हां जा हिक पासे जा हथ ऐं अव्हां जा ॿिए पासे जा पेर ज़रूर वढींदुसि ऐं अव्हां मिड़नी खे ज़रूर सूर्य ते चाढ़ींदुसि चयाऊं त का हरकत नाहे बेशक असीं पंहिंजे पालनहार ॾांहुं मोटण वारा आहियूं बेशक असीं उम्मीद था रखूं त असांजो पालनहार असांजा ॾोह असांखे बख़्शींदो इन्हीअ करे जो पहिरीं असीं मुसलमान थिया आहियूं وَأَوْحَيْنَا إِلَى مُوسَى أَنْ أَسْرِ بِعِبَادِي إِنَّكُمْ مُتَّبَعُونَ فَأَرْسَلَ فِرْعَوْنُ فِي الْمَدَائِنِ حَاشِرِينَ إِنَّ هَؤُلَاءِ لَشِرْذِمَةٌ قَلِيلُونَ وَإِنَّهُمْ لَنَا لَغَائِظُونَ وَإِنَّا لَجَمِيعٌ حَاذِرُونَ فَأَخْرَجْنَاهُمْ مِنْ جَنَّاتٍ وَعُيُونٍ وَكُنُوزٍ وَمَقَامٍ كَرِيمٍ كَذَلِكَ وَأَوْرَثْنَاهَا بَنِي إِسْرَائِيلَ
ऐं मूसा ॾांहुं वही कयोसूं त मुंहिंजनि बाननि खे रातो रात वठी निकिर, छो त फिरौन ऐं संसि लश्कर अव्हां जे पुठियां पवंदा। पोइ फिरौन शहरनि में कोठींदड़ मोकिलिया, चयाईं त बेशक ही माण्हू थोरी टोली आहिनि ऐं बेशक उन्हनि असांखे कावड़ायो आहे ऐं असीं हथियारनि वारी जमात आहियूं। अल्लाह फरमाए थो त पोइ उन्हनि फिरौनियुनि खे बाग़नि ऐं चश्मनि मां ॿाहिरि कढियोसूं ऐं खज़ाननि ऐं चङी जाइ मां बि अहिड़ी तरह कयोसूं ऐं उन्हनि शयुनि जो बनी इसराइलनि खे वारिस कयोसूं। فأتبعوهم مشرقين فلما تراءى الجمعان قال أصحاب موسى إنا لمدركون قال كلا إن معي ربي سيهدين فأوحينا إلى موسى أن اضرب بعصاك البحر فانفلق فكان كل فرق كالطود العظيم وأزلفنا ثم الآخرين وأنجينا موسى ومن معه أجمعين ثم أغرقنا الآخرين إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم। पोइ सिज उभरंदे ई उन्हनि बनी इसराइलनि जे पोइ तां पिया। पोइ जंहिं महिल ॿिन्ही टोलियुनि हिक ॿिए खे ॾिठो, तंहिं महिल मूसा जे साथियुनि चयो त बेशक असांखे पहुची विया। मूसा चयो त ईअं न आहे, बेशक मुंहिंजो पालनहार मूसाण आहे, मूंखे रस्ते लाहींदो। पोइ मूसा ॾांहुं वही कयोसूं त पंहिंजी लठ समुंड खे हण। पोइ उहो चीरजी पियो। पोइ सभु को भाङो वॾे पहाड़ जहिड़ो थियो ऐं उन्हनि ॿियनि फिरौनियुनि खे उन हंधि वेझो कयोसूं ऐं मूसा ऐं संदसि साथियुनि मिड़नी खे बचायोसीं। वरी हुननि ॿियनि यानी फिरौनियुनि खे ॿोड़ियोसूं। बेशक उन्हीअ क़िस्से में निशानी आहे ऐं उन्हनि मां घणा मञण वारा न हुआ ऐं बेशक तुंहिंजो पालनहार ई ग़ालिब महरबान आहे। واتل عليهم نبأ إبراهيم إذ قال لأبيه وقومه ما تعبدون قالوا نعبد أصناما فنظل لها عاكفين قال هل يسمعونكم إذ تدعون أو ينفعونكم أو يضرون قالوا بل وجدنا آباءنا كذلك يفعلون قال أفرأيتم ما كنتم تعبدون أنتم وآباؤكم الأقدمون فإنهم عدو لي إلا رب العالمين
الذي خلقني فهو يهدين والذي هو يطعمني ويسقين وإذا مرضت فهو يشفين والذي يميتني ثم يحيين والذي أطمع أن يغفر لي خطيئتي يوم الدين رب هب لي حكما وألحقني بالصالحين واجعل لي لسان صدق في الآخرين واجعلني من ورثة جنة النعيم واغفر لأبي إنه كان من الضالين ولا تخزني يوم يبعثون يوم لا ينفع مال ولا بنون إلا من أتى الله بقلب سليم ऐं उन्हनि खे इब्राहीम जो किस्सो पढ़ी ॿुधाए जॾहिं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजी क़ौम खे चयाईं त छाखे पूजींदा आहियो चयाऊं त असीं बुतनि खे पूजींदा आहियूं पोइ सारा ॾींहं उन्हनि वटि वहंदड़ आहियूं इब्राहीम चयो त जॾहिं हुननि खे सॾियो था तॾहिं अव्हां जो सॾु ॿुधनि था छा या अव्हां खे सुख पहुचाईंदा आहिनि या ॾुख ॾींदा आहिनि चयाऊं न बल्कि पंहिंजनि अबनि ॾाॾनि खे ईअं कंदो ॾिठोसूं इब्राहीम चयो त उन्हनि खे ॾिठो अथव जिन खे पूजींदा रहियो अव्हीं ऐं अव्हां जा अॻियां पीउ ॾाॾा बेशक उहे जहाननि जे पालणहार खां सवाइ मुंहिंजा वेरी आहिनि जंहिं मूंखे पैदा कयो आहे उहो ई मूंखे सिधो रस्तो ॾेखारींदो आहे ऐं उहो आहे जो मूंखे खाराईंदो आहे ऐं मूंखे पीआरींदो आहे ऐं जॾहिं बीमार थींदो आहियां तॾहिं मूंखे शिफ़ा ॾींदो आहे ऐं उहो आहे जो मूंखे मारींदो वरी मूंखे जीआरींदो ऐं उहो आहे जो आसरो अथमि त क़यामत जे ॾींहुं मुंहिंजूं ख़ताऊं मूंखे बख़्शींदो ऐं मुंहिंजा पालणहार मूंखे दानाई बख़्श ऐं मूंखे सालिहनि सां शामिल कर ऐं पोयनि में मुंहिंजी चङी यादगिरी क़ाइमु कर ऐं मूंखे नेमतुनि वारे बेहिश्त जे वारसनि मां कर ऐं मुंहिंजे पीउ खे बख़्श जो वो गुमराहनि मां आहे ऐं जंहिं ॾींहुं माण्हू ज़ियरा थी उथंदा तंहिं ॾींहुं मूंखे ख़्वार न कज जंहिं ॾींहुं न की माल ऐं न की पुट नफ़ो ॾींदा पर उहो फ़ाइदे वारो हूंदो जो अल्लाह वटि सालम दिल आणींदो وَأُزْلِفَتِ الْجَنَّةُ لِلْمُتَّقِينَ وَبُرِّزَتِ الْجَحِيمُ لِلْغَاوِينَ وَقِيلَ لَهُمْ أَيْنَ مَا كُنتُمْ تَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ هل ينصرونكم أو ينتصرون فكبكبوا فيها هم والغاوون وجنود إبليس أجمعون قالوا وهم فيها يختصمون تالله إن كنا لفي ضلال مبين
إذ نسويكم برب العالمين وما أضلنا إلا المجرمون فما لنا من شافعين ولا صديق حميم فلو أن لنا كرة فنكون من المؤمنين إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم परहेज़गारनि लाइ बेश्त वेझो कयो वेंदो ऐं गुमराहनि लाइ दोज़ख पधरो कयो वेंदो ऐं खेनि चयो वेंदो त उहे किथे आहिनि जिन खे पूॼींदा हुयो अल्लाह धारां हाणे उहे अव्हां खे मदद ॾियनि था छा या पाण बदिलो वठी सघनि था पोइ उहे गुमराह पूॼींदड़ ऐं बुत मंझि ऊंधा करे उछलाया वेंदा ऐं मिड़ी शैतानी लश्कर बि उछलाइबा ऐं तॾहिं उहे मंझि हिक ॿिए सां झगड़ो करे पिया चवंदा त अल्लाह जो कसम आहे बेशक असीं त पधरीअ गुमराहीअ में हुआसूं जॾहिं अव्हां खे जहाननि जे पालनहार सां बराबरि थे कयोसूं ऐं हुननि ॾुहारियुनि खां सवाइ ॿिए कंहिं असां खे गुमराह न कयो पोइ असांजो हाणे न को सिफारिश करण वारो आहे ऐं न को ग़मटार दोस्त आहे पोइ जेकर हिक भेरो असां खे वरी दुनिया में वञणु मिले त मोमिननि मां थियूं बेशक इन में ज़रूर निशानी आहे ऐं उन्हनि मां घणा मोमिन न आहिनि ऐं बेशक तुंहिंजो पालनहार ई ग़ालिब मेहरबान आहे كذبت قوم نوح المرسلين إذ قال لهم أخوهم نوح ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين فاتقوا الله وأطيعون قالوا أنؤمن لك واتبعك الأرذلون قال وما علمي بما كانوا يعملون إن حسابهم إلا على ربي لو تشعرون وما أنا بطارد المؤمنين إن أنا إلا نذير مبين قالوا لئن لم تنته يا نوح لتكونن من المرجومين قال رب إن قومي كذبون فافتح بيني وبينهم فتحا ونجني ومن معي من المؤمنين فأنجيناه ومن معه في الفلك المشحون ثم أغرقنا بعد الباقين إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن
ربك لهو العزيز الرحيم नूह जी क़ौम पैगुंबरनि खे कूड़ो भायो। जॾहिं खेनि संदन भाउ नूह चयो त अल्लाह खां छो नथा ॾिजो, बेशक आऊं अव्हां लाइ अमीन पैगुंबर आहियां। पोइ अल्लाह खां ॾिजो ऐं मुंहिंजो चयो मञो, ऐं अव्हां खां इन पैगाम जे पहुचाइण ते को उजूरो नथो घुरां। मुंहिंजो उजूरो त रुगो जहाननि जे पालणहार ते आहे। पोइ अल्लाह खां ॾिजो ऐं मुंहिंजो चयो मञो। चयाऊं त तो ते ईमान छो आणियूं, हालांकि नीच माण्हुनि कंहिं दुनियावी लालच लाइ तुंहिंजी ताबेदारी कई आहे। नूह चयो त मूंखे संदन अंदर जी कहिड़ी सुध त हो छा नियत कंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं अवीं संदन नियत ॼाणंदा आहियो त संदन हिसाब मुंहिंजे पालणहार खां सवाइ ॿिए कंहिं ते न आहे। ऐं आऊं मोमिननि खे तरण वारो न आहियां, आऊं त रुगो पधरो डेॼारींदड़ आहियां। चयाऊं त ए नूह, जेकॾहिं तूं न रहंदे त ज़रूर संसार थींदे। नूह चयो त मुंहिंजा पालणहार, बेशक मुंहिंजी क़ौम मूंखे कूड़ो भायो। तंहिं करे मुंहिंजे ऐं संदन विच में चङी तरह फ़ैसिलो कर ऐं मूंखे ऐं जेकी मोमिन मूं साण आहिनि तिन खे बचाए। पोइ खेसि ऐं संदसि साथियुनि खे भरियल ॿेड़ीअ में बचायोसूं। वरी खाउन पोइ रहियलनि खे ॿोड़ियोसूं। बेशक उन में वॾी निशानी आहे ऐं उन्हनि मां घणा मञींदड़ न हुआ। ऐं बेशक तुंहिंजो पालणहार ई ग़ालिब महरबान आहे। كذبت عاد المرسلين إذ قال لهم أخوهم هود ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين أتبنون بكل ريع آية تعبثون وتتخذون مصانع لعلكم تخلدون وإذا بطشتم جبارين فاتقوا الله وأطيعون واتقوا الذي أمدكم بما تعلمون أمدكم بأنعام وبنين وجنات وعيون إني أخاف عليكم عذاب يوم عظيم قالوا سواء علينا أوعظت أم لم تكن من الواعظين إن هذا إلا خلق الأولين وما نحن بمعذبين فكذبوه فأهلكناهم إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم आद जी क़ौम पैगुंबरनि खे कूड़ो ॼातो। जॾहिं संदन भाउ हूद खेनि चयो त अल्लाह खां छो न ॾिजंदा आहियो, बेशक आऊं अव्हां जो अमीन पैगुंबर आहियां। पोइ अल्लाह खां ॾिजो ऐं मुंहिंजो चयो मञो।
ऐं आऊं अव्हां खां उन पैगाम पहुचाइण ते को उजूरो नथो घुरां। मुंहिंजो उजूरो रुगो जहाननि जे पालणहार ते आहे। सभु कंहिं दड़े ते अजाया मशगूल थी निशान छो बणाईंदा आहियो ऐं छो मुहकम जायूं बणाईंदा आहियो, ॼण अमीं सदाई रहंदव। ऐं जॾहिं अमीं दस्त दराज़ी कंदा आहियो त ज़बरदस्त थी कंदा आहियो, पोइ अल्लाह खां डिॼो ऐं मुंहिंजो चयो मञो। ऐं उन अल्लाह खां डिॼो जे अव्हां खे उन शइ जी मदद ॾिनी जा अमीं ॼाणंदा आहियो। अव्हां खे ढोरनि ऐं पुटनि ॾियण सां मदद ॾिनी अथसि ऐं बाग़नि ऐं पाणीअ जे चश्मनि ॾियण सां बि। बेशक आऊं अव्हां ते वॾे ॾींहं जे अज़ाब पहुचण खां डिॼां थो। चयाऊं त जे तूं असांखे नसीहत ॾिए या नसीहत ॾींदड़नि मां न हुजे त असां लाइ हिकु जहिड़ो आहे। इहा अॻियुनि जी ई आदत आहे ऐं असीं कॾहिं अज़ाब कयल न थींदासूं। पोइ खेसि कूड़ो भायाऊं, तंहिं करे खेनि हलाक कयोसूं। बेशक इन किस्से में निशानी आहे ऐं मंझाउनि घणा मञण वारा न हुआ। ऐं बेशक तुंहिंजो पालणहार ई ग़ालिब महरबान आहे। كذبت ثمود المرسلين إذ قال لهم أخوهم صالح ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين أتتركون فيما هاهنا آمنين في جنات وعيون وزروع ونخل طلعها هضيم وتنحتون من الجبال بيوتا فارهين فاتقوا الله وأطيعون ولا تطيعوا أمر المسرفين الذين يفسدون في الأرض ولا يصلحون قالوا إنما أنت من المسحرين ما أنت إلا بشر مثلنا فأت بآية إن كنت من الصادقين قال هذه ناقة لها شرب ولكم شرب يوم معلوم ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب يوم عظيم فعقروها فأصبحوا نادمين فأخذهم العذاب إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم समूद जी क़ौम पैगंबरनि खे कूड़ो भायो जॾहिं खेनि संदन भाउ सालिह चयो त अल्लाह खां छो न डिॼंदा आहियो। बेशक आऊं अव्हां लाइ अमीन पैगंबर आहियां, पोइ अल्लाह खां डिॼो ऐं मुंहिंजो चयो मञो। ऐं आऊं अव्हां खां उन पैगाम पहुचाइण ते को उजूरो नथो घुरां। मुंहिंजो उजूरो रुगो जहाननि जे पालणहार ते आहे।
उहो जेकी हिते दुनिया में आहे तंहिंमें अव्हां खे बेभउ छॾे ॾिबो छा त हमेशा आराम में रहो बाग़नि ऐं चश्मनि में ऐं पोखनि ऐं खजियुनि में जिन जा गोशा कुंवर आहिनि ऐं कारीगर थी जबलनि मां तराशे घर बणाईंदा आहियो पोइ अल्लाह खां डिॼो ऐं मुंहिंजो चयो मञो ऐं उन्हनि हद खां लंघदड़नि जो चयो न मञो जेकी मुल्क में बिगेड़ो विझंदा आहिनि ऐं सुधारो न कंदा आहिनि चयाऊं त तूं रुगो जादू कयुलनि मां आहीं तूं रुगो असां जहिड़ो माण्हू आहीं जेकॾहिं तूं सचनि मां आहीं त का निशानी आण साहले चयो त हीअ ॾाची आहे उन जे पाणी पीअण लाइ ऐं अव्हां जे पाणी पीअण लाइ वारे जो ॾींहुं ठहरायुल आहे ऐं अव्हीं खेसि को ईज़ाउ न पहुचाइजो न त अव्हां खे वॾे ॾींहं जो अज़ाब पकड़ींदो पोइ उन जूं खुचूं कपियाऊं मारे विधाऊं पोइ पेशेमान थिया पोइ खेनि अज़ाब पकड़ियो बेशक उन में निशानी आहे ऐं मंझाउनि घणा मञण वारा न हुआ ऐं बेशक तुंहिंजो पालणहार ई ग़ालिब महरबान आहे كذبت قوم لوط المرسلين إذ قال لهم أخوهم لوط ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين أتأتون الذكران من العالمين وتذرون ما خلق لكم ربكم من أزواجكم بل أنتم قوم عادون قالوا لئن لم تنته يا لوط لتكونن من المخرجين قال إني لعملكم من القالين رب نجني وأهلي مما يعملون فنجيناه وأهله أجمعين إلا عجوزا في الغابرين ثم دمرنا الآخرين وأمطرنا عليهم مطرا فساء مطر المنذرين إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ लूत जी क़ौम पैगंबरनि खे कूड़ो भायो जॾहिं खेनि संदन भाउ लूत चयो त अल्लाह खां छो न डिॼंदा आहियो बेशक आऊं अव्हां जो अमीन पैगंबर आहियां पोइ अल्लाह खां डिॼो ऐं मुंहिंजो चयो मञो ऐं उन पैगाम पहुचाइण ते अव्हां खां उजूरो नथो घुरां मुंहिंजो उजूरो रुगो जहाननि जे पालणहार ते आहे जहाननि जे मर्दनि ॾांहुं बुछड़ाई लाइ छो वेंदा आहियो ऐं जेकी अव्हां जे पालणहार अव्हां जी ज़ालुनि मां बणायो सो छॾींदा आहियो बल्कि अव्हीं हद खां लंघंदड़ क़ौम आहियो चयाऊं त ई लूत जेकॾहिं न रहंदे त ज़रूर लोधाइबे लूत चयो त बेशक आऊं अव्हां जे कम जो वेरी आहियां ए मुंहिंजा पालणहार जेकी हू कंदा आहिनि तंहिंजे शर खां मूंखे ऐं मुंहिंजे घर जे भातियुनि खे बचाए पोइ खेसि ऐं संदसि मिड़नी भातियुनि खे बचायोसूं सवाइ हिकु ॿुढड़ी ज़ाल जे जा रहियलनि मां हुई
वरी उन्हनि ॿियनि जी पाड़ पटीसूं ऐं मथुनि पहणनि जो मींहुं वसायोसूं, पोइ डेजारियुनि जो मींहुं बुछड़ो आहे। बेशक हिन में वॾी निशानी आहे ऐं मंझाउनि घणा मञण वारा न हुआ, ऐं बेशक तुंहिंजो पालनहार ई ग़ालिब महरबान आहे। كذب أصحاب الأيكة المرسلين إذ قال لهم شعيب ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين أوفوا الكيل ولا تكونوا من المخسرين وزنوا بالقسطاس المستقيم ولا تبخسوا الناس أشياءهم ولا تعثوا في الأرض مفسدين واتقوا الذي خلقكم والجبلة الأولين قالوا إنما أنت من المسحرين وما أنت إلا بشر مثلنا وإن نظنك لمن الكاذبين فأسقط علينا كسفا من السماء إن كنت من الصادقين قال ربي أعلم بما تعملون فكذبوه فأخذهم عذاب يوم الظلة إنه كان عذاب يوم عظيم إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم शहर एका वारनि पैगुंबरनि खे कूड़ो भायो जॾहिं खेनि शुएब चयो त अल्लाह खां छो नथा ॾिजो। बेशक आऊं अव्हां लाइ अमीन पैगुंबर आहियां, पोइ अल्लाह खां ॾिजो ऐं मुंहिंजो चयो मञो। ऐं आऊं अव्हां खां उन पैगाम पहुचाइण ते को उजूरो नथो घुरां, मुंहिंजो उजूरो रुगो जहाननि जे पालनहार ते आहे। माण पूरो मापियो ऐं छिए लाहींदड़नि मां न हुजो, ऐं सही तराज़ीअ सां तोरियो, ऐं माण्हुनि खे संदुनि शयूं घटि न ॾियो, ऐं मुल्क में फसादी थी बिगेड़ न विझो। ऐं उन्हीअ अल्लाह खां ॾिजो जंहिं अव्हां खे ऐं अॻीं ख़ल्क़ खे ख़ल्क़ियो। चयाऊं त तूं रुगो जादू कयलनि मां आहीं, ऐं तूं रुगो असां जहिड़ो माण्हू आहीं, ऐं बेशक असीं तोखे कूड़नि मां भाईंदा आहियूं। जेकॾहिं तूं सचनि मां आहीं त असां ते आसमान मां का छिप किराए। शुएब चयो त जेकी अव्हीं कंदा आहियो सो मुंहिंजो पालनहार चङी तरह ॼाणंदड़ आहे। पोइ उन खे कूड़ो भायाऊं, तंहिं करे छांव वारे ॾींहं जे अज़ाब खे न पकड़ियो। बेशक उहो वॾे ॾींहं जो अज़ाब हो। बेशक हिन अहवाल में वॾी निशानी आहे, ऐं मंझाउनि घणा मञण वारा न हुआ, ऐं बेशक तुंहिंजो पालनहार ई ग़ालिब महरबान आहे। وَإِنَّهُ لَتَنزِيلُ رَبِّ الْعَالَمِينَ نَزَلَ بِهِ الرُّوحُ الْأَمِينُ
على قلبك لتكون من المنذرين بلسان عربي مبين وإنه لفي زبر الأولين أَوَلَمْ يَكُنْ لَهُمْ آيَةً أَنْ يَعْلَمَهُ عُلَمَاءُ بَنِي إِسْرَائِيلَ وَلَوْ نَزَّلْنَاهُ عَلَى بَعْضِ الْأَعْجَمِينَ فَقَرَأَهُ عَلَيْهِمْ مَا كَانُوا بِهِ مُؤْمِنِينَ كَذَلِكَ سَلَكْنَاهُ فِي قُلُوبِ الْمُجْرِمِينَ لَا يُؤْمِنُونَ بِهِ حَتَّى يَرَوْا الْعَذَابَ الْأَلِيمَ فَيَأْتِيَهُم بَغْتَةً وَهُمْ لَا يَشْعُرُونَ فَيَقُولُوا هَلْ نَحْنُ مُنظَرُونَ ऐं बेशक उहो क़ुरान जहाननि जे पालणहार खां लाथल आहे उनखे रूहुल अमीन यानी जिब्राईल लाथो तुंहिंजे दिल ते हिन लाइ त डेॼारींदड़नि मां थिए जो पधरीअ अरबीअ ॿोलीअ में आहे ऐं बेशक संदसि ख़बर अॻियुनि सहीफ़नि में लिखियल आहे उन्हनि लाइ इहा निशानी न आहे छा त बनी इसराइलनि जा आलम उन जी हक़ानियत खे ॼाणनि हा ऐं जेकॾहिं क़ुरान खे अरबनि खां सवाइ ॿिए कंहिं अजमीअ ते नाज़िल करियूं हा पोइ उहो उनखे मथुनि पढ़े हा त उनखे बि मञण वारा न थियनि हा अहिड़ी तरह गुनाहगारनि जी दिलनि में उहो इनकार विधोसूं उन ते एसी ईमान न आणींदा जेसी ॾुखो ईंदड़ अज़ाब न ॾिसंदा पोइ ओचितो वटुनि अज़ाब ईंदो ऐं उहे बेख़बर हूंदा पोइ चवंदा त असीं मोहलत ॾिनल थींदासूं छा أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ أَفَرَأَيْتَ إِن مَّتَّعْنَاهُمْ سِنِينَ ثُمَّ جَاءَهُم مَّا كَانُوا يُوعَدُونَ مَا أَغْنَى عَنْهُم مَّا كَانُوا يُمَتَّعُونَ وَمَا أَهْلَكْنَا مِنْ قَرْيَةٍ إِلَّا لَهَا مُنذِرُونَ ذِكْرَى وَمَا كُنَّا ظَالِمِينَ وَمَا تَنَزَّلَتْ بِهِ الشَّيَاطِينُ وَمَا يَنبَغِي لَهُمْ وَمَا يَسْتَطِيعُونَ إِنَّهُمْ عَنِ السَّمْعِ لَمَعْزُولُونَ पोइ असांजो अज़ाब तकड़ो घुरंदा आहिनि छा भला ॾिठो अथई त जेकॾहिं खेनि कई वरह आसूदो करियूं वरी वटुनि उहो अचे जंहिंजो अंजाम ॾिनो पे वियुनि त संदुनि आसूदो हुजण खां उन छा अज़ाब टारींदो ऐं अहिड़े कंहिं ॻोठ खे नास न कयोसूं जंहिं लाइ डेॼारींदड़ न हुआ नसीहत ॾियण लाइ ऐं असीं ज़ालिम न हुआसूं ऐं उन क़ुरान खे शैताननि नाज़िल न कयो आहे ऐं न की खेनि जुगाईंदो आहे ऐं न की करे सघंदा आहिनि बेशक उहे मलाइकनि जे कलाम ॿुधण जी जाइ खां परे कयल आहिनि فَلَا تَدْعُ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ فَتَكُونَ مِنَ الْمُعَذَّبِينَ
وأنذر عشيرتك الأقربين واخفض جناحك لمن اتبعك من المؤمنين فإن عصوك فقل إني بريء مما تعملون وتوكل على العزيز الرحيم الذي يراك حين تقوم وتقلبك في الساجدين إنه هو السميع العليم तंहिं करे अल्लाह सां गॾु कंहिं ॿिए माबूद खे न सॾ त अज़ाब वारनि मां थींदे ऐं पंहिंजनि वेझनि माइटनि खे ॾेजार ऐं मोमिननि मां जेको तुंहिंजी ताबेदारी करे तंहिं लाइ पंहिंजो बाज़ू झको कर यानी निवड़त कर पोइ जेकॾहिं तुंहिंजी नाफ़रमानी कनि त चओ त जेकी कंदा आहियो तंहिंखां बेशक आऊं बेज़ार आहियां ऐं उन्हीअ ग़ालिब महरबान अल्लाह ते भरोसो कर जेको तहजुद वक़्तु तुंहिंजे उथण महल तोखे ॾिसे थो ऐं सजदे कंदड़नि में तुंहिंजो फिरण बि ॾिसे थो बेशक उहो ई ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे هل أنبئكم على من تنزل الشياطين تنزل على كل أفاك أثيم يلقون السمع وأكثرهم كاذبون والشعراء يتبعهم الغاوون ألم تر أنهم في كل واد يهيمون وأنهم يقولون ما لا يفعلون إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وذكروا الله كثيرا وانتصروا من بعد ما ظلموا وسيعلم الذين ظلموا أي منقلب ينقلبون अवां खे सुध न ॾियां छा त कंहिं ते शैतान लहंदा आहिनि सभु कंहिं बटाकीअ गुनहगार ते लहंदा आहिनि जो ॿुधल ॻाल्हि उन जे कन में आणे विझंदा आहिनि ऐं मंझाउनि घणा कूड़ा आहिनि ऐं गुमराह माण्हू ई शाइरनि जी ताबेदारी कंदा आहिनि न ॾिठो अथई छा त उहे सभु कंहिं मैदान में हैरान थींदा आहिनि ऐं बेशक उहे उहो चवंदा आहिनि जेकी न कंदा आहिनि पर जिन ईमान आंदो ऐं चङा अमल कया ऐं अल्लाह खे घणो सारियाऊं ऐं पंहिंजे ॾुखोइजण खां पोइ बदिलो वरिताऊं उहे गुमराह न आहिनि ऐं ज़ालिम सिघो ई ॼाणंदा त कहिड़े मोटण जे हंधि वरी मोटंदा